नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त ब्रिगेडियर रिटायर एजाज शाहिद वफ़ाक़ी घरू वज़ीर जो उहिदो संभाले वरितो आहे। एजाज शाहिद 9:30 वॻे इस्लामाबाद में सेक्रेटरी जे आर ब्लॉक में घरू वज़ारत जे ऑफिस पहुतो ऐं चार्ज संभाले वरिती। वज़ीर आज़म इमरान ख़ान गुज़िरियल महीने हिकु वफ़ाक़ी काबीना में वाद कंदे MNA ब्रिगेडियर एजाज शाहिद खे पार्लियामानी मामले वारो वफ़ाक़ी वज़ीर मुक़ररु कयो वियो। काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी काबीना में वॾे पैमाने ते तब्दीली कंदे 5 वज़ीरनि जा कलमदान तब्दील करे छॾियनि। एजाज शाहिद खे घरू वज़ारत जी ज़िम्मेवारी सौंपी वई है। PTI हुकूमत जे इक़्तिदार में अचण बाद हिन वक़्त ताईं को बि ज़ाब्ता वफ़ाक़ी घरू वज़ीर न हो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो कलमदान पाण वटि रखियो। हाणे एजाज शाहिद पहिरियों घरू वज़ीर बणिजी वियो आहे। काबीना में एजाज शाहिद खे शामिल करण ते PP शदीद तनक़ीद कई हुई, छो त बेनज़ीर भुट्टो पंहिंजे ख़त में नालो लिखी चयो हो त जेकॾहिं हू क़त्ल थी वञे हा त एजाज शाहिद ख़िलाफ़ जांच थियणु घुरिजे हा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।